नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ा व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज दोस्तो, अवां खे ख़बर आहे त ही मुहर्रम शरीफ जो 10 तारीख़ जे दिहाड़े जो इत्तफ़ाक़िया जुम्मो आ, जो 10 तारीख़ भी आहे ऐं जुम्मो शरीफ भी आहे। ही उहो दिहाड़ो आ जेको 7 सालन खां पोइ गॾिबो आ। 10 भी हमेशा ईंदी रहंदी आ ऐं जुम्मो भी हमेशा ईंदो रहंदो आ, पर 10 जो दिहाड़ो याने मुहर्रम जी 10 ऐं वरी जुम्मे जो दिहाड़ो इहो काफ़ी सालन खां पोइ थींदो आ ऐं हे अज़ीम किरानुस्सादैन आ। हिन खे किरानुस्सादैन इन जे करे चए त छो त 2 शयूं 2 भलियूं गॾिजी वयूं आहिनि। ऐं ही उहो दिहाड़ो हो जो अॼु खां 1400 साल अॻु में करबला जे मैदान में हिन तारीख़ ते, हिन दिहाड़े ते, तारीख़ भी 10 हुई, ॾींहुं भी जुम्मे जो हो। इमाम हुसैन आली मकाम अल्लाह जे राह में सिर कुर्बान कयो हो। अॼु तव्हां ई असांखे 1432 हिजरी में इहो वरी दिहाड़ो नसीब थियो आ
मूं तव्हांजे आॾो क़ुरान करीम जी आयत करीमा तिलावत कई आहे उन्हीं जो तर्जुमो ॿुधाए जुमे जो मुख़्तसर टाइम हूंदो आहे इत्तिफ़ाक़ सां पाण ॾही हमेशह मल्हाईंदा आहियूं पर जुमे खां सवा मदरसे में हाणे जो जुमे जो ॾियारो थियो त अल्लाह जे घर मस्जिद में पिया मल्हायूं आयत करीमा जी माना ॿुधो ऐं बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। वरी ॿियो दफ़ो बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही अजमईन। अल्लाह ताला जल्ल जलालू अमन वालू पांजे पाक कलाम इरशाद फरमायो कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। ऐ मुझा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां पांजे उम्मत के चई बुधायो तो मूं तवां के अल्लाह जो दीन इस्लाम सेखारियो आ मूं तवां के अल्लाह जे वहदानियत जो दर्स दिनो आ मूं तवां के इस्लाम जेड़े मजहब जे पुठियां लगाए छजो आ मूं तवां के शिरक ऐं कुफर खां दूर करे छजो आ मूं तवां के नमाज रोज़ो हज ज़कात सेखारियो आ मूं मोहम्मद करीम तवां के कुरान करीम जेड़ी नेमत दिनी आ पर इन्हीं सबनी जे एवज़ में मां मोहम्मद करीम तवां का का भी मेहनत मजदूरी मुआवजो को नथो तलब कया हिकड़ी शय तवां का घुरा थो उहा हिकड़ी शय ही आहे त जेके मुंहिंजा अजीज करीब वेझा रिश्तेदार मां मोहम्मद सां प्यार करण वारा आहिनि उन्हनि सां तवां भी प्यार कजो। तवां न जॾहिं मुंहिंजनि अज़ीज़नि सां अज़ीज़ उहे जेके प्यार वारा चओ ॾाढे अज़ीज़ उहे जेके मुसां प्यार वारा मुसां प्यार करण वारा ऐं मां मोहम्मद करीम जे मथां सिर घर बच्चा ॿार घोर करण वारा आहिनि हिकिड़े पासे मुंहिंजा निस्बत वारा जो मुंहिंजा अज़ीज़ आहिनि ऐं ॿिए पासे वरी हुननि सां मुंहिंजो इहो ताल्लुक़ आहे जो मुंहिंजा आशिक़ आहिनि। मां तव्हां खां माल उठ घोड़ा नज़राना बकर कुझु कोन थो घुरां पियो मूंखे कोन खपे इन अजरी इल्ला अल्लाह मुझी मजदूरी ऐं मेहनत मुझे अल्लाह ते आ मूंखे पाणी अता कंदो पर मां तव्हां खे चवां थो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चवण वारा अवां मूंसां भी प्यार कंदा हो तो मुझे अजीज़न सां भी प्यार कजो। चओ सुभान अल्लाह। छो तो उन्हनि सां मुंहिंजी रिश्तेदारी आहे तअल्लुक़दारी आहे निस्बत आहे ऐं अहिड़ी निस्बत आहे जो ॿियूं सभु निस्बतियूं ख़त्म इहा निस्बत ख़त्म थींदी कान। कुल्लु हसबिन व नसबिन मुनक़तिउन इल्ला हसबी व नसबी। दुनिया में जेके भी मिटियूं माइटियूं आहिनि हे मुफ्ती साहब जो पुट्रा हे पीर साहब जो पुट्रा हे वडेरे साहब जो पुट्रा हे फलाणे नवाब जी औलाद हे फलाणे माण्हूअ जो खानदान हे फलाणे फलाणे सां ताल्लुक़ रखे थो मदीने वारो मीर फरमाए थो ये क़यामत में सब माइटियूं कटजी वेंदियूं कहीं का कोन पुछबो तो तू केड़ी कौम जो आ कहीं का कोन पुछबो तो केड़े कबीले जो आ कहीं का कोन पुछबो तो तुझो कैसा ताल्लुका सबनी जा नसब कटजी वेंदा पर मदीने वारो फरमाए तो मां मोहम्मद वारो नसब क़यामत में भी कम ॾींदो। यो जो को मूंसां जी न निस्बत हूंदी उहा मूं वारी निस्बत नसब वारी केड़ी निस्बत बाबा चओ ॾाढे ॾाढे केड़ी निस्बत ॾाढे केड़ी निस्बत नसब वारी जेका निस्बत
उहा मुंहिंजी कटबी कान का, उहा बि क़यामत में कम ॾींदी जेकॾहिं को बि खणी क़यामत जे ॾिहाड़े कहिड़ो बि हूंदो। पर जॾहिं अल्लाह पाक जे हुज़ूर में हाज़िर थींदो, रब चवंदो यार हे मोहम्मद करीम जो बचड़ो। अल्लाह से छा फरमाईंदो, हे मोहम्मद करीम जो बचड़ो आ। अॼुकल्ह त माण्हू ईअं चवनि था पिया त सैयद या अहल बैत जेकॾहिं निमाज़ नथा पढ़नि, सैयद या अहल बैत ज़ाहिरी तरह नेक अमल नथा कनि पिया, ऐं ज़ाहिरी तरह हुननि जा चङा कम कोन्हनि, बसि रुगो सैयद आहिनि, बाक़ी निमाज़ रोज़ो बि कोन था कनि पिया। ऐं मां निमाज़ी आहियां या ॿियो को निमाज़ी आ, को तहजुद गुज़ार आ, को शराक वारो आ, अल्लाह अल्लाह करण वारो आ। आहे केरु? को माछी आ, को मुहाणो आ, को केरु आ त को केरु आ, को कहिड़े नसब सां, को कहिड़े नसब सां। हाणे फतवा था ॾियनि त पोइ उहो उन सैयद खां उहो माछी मुहाणो भलो आ, छाजे करे भलो आ? जो नेक आ। ऐं नबी जो नसब जेको आहे सो निमाज़ नथो पढ़े त जे करे हेठा। याद रखो, निमाज़ भली, रोज़ो भलो, हज भलो, ज़कात भली, ये सब कम ज़रूरी ये करना आहिनि। पर मुंहिंजा दोस्त, ये सब शयूं सब को करे सघंदो आ, पर रसूलुल्लाह सां निस्बत उन्हीअ जी हूंदी आ जंहिंजे खून में, जिस्म में रसूलुल्लाह जो खून गॾियल हूंदो। हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि अची वियो, तव्हांखे ॿुधायां, पोइ मां पंहिंजे मौज़ूअ ते अॻिते हलां। असांजे सिंध में हिकिड़ो पुराणो, अॼु खां तक़रीबन 60-70 साल जो वाक़ियो आहे, उनखे ज़रा गौर सां ॿुधिजो, तवजो कजो। असांजे उत्तर जे इलाइक़े में हिकिड़ो इलाइक़ो आहे, अॼु बि उहो इलाइक़ो आबाद आहे, ऐं उन इलाइक़े जो नालो आहे हमायून शरीफ़। छा नालो आहे? हमायून शरीफ। शिकारपुर खां परते आ, जेकबाबाद खां ओरते आ, सुल्तान कोट खां भी थोरो अॻियां आहे। उन्हीं हमायून शरीफ में हिकिड़ो बुजुर्ग रहंदो हो, जंहिंजो नालो हो मौलाना अब्दुल गफूर हमायून। वॾो आशिक़े रसूल हो। ऐं असांजे सिंध बलोचिस्तान जो उन ज़माने में गजल मुफ्ती हो। सिंध ऐं बलोचिस्तान जा माण्हू हुन ॾे फतवा में रुजू कंदा हा। ऐं हुन जी मशहूर हिकिड़ी काफ़ी आहे, नात आहे, चवे तो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा ज़िंदान हज़ारे मन रुगो, तुझे शाही दस्तर ख्वान मथे मेहमान हजारे मान रुगो। हिकिड़ी रात वेही महबूब ते सलातो सलाम पढ़ियई, अर्ज़ कई या रसूल अल्लाह, तुंहिंजे इश्क में नातूं बि ठाहियूं अथमि, फतवाऊं बि ॾींदो आहियां, तुंहिंजे शरीयत जो कम बि कंदो आहियां, पर अॼु ताईं मूंखे दीदार कोन करायो थी। अॼु सोना दीदार भी कराए, हथ भी मिलाए। मौलाना साहब जी किस्मत जागी पई आ। आधी रात जे टाइम ते उनखे रसूलुल्लाह जो दीदार थियो आ। महबूब करीम अलैहिस्सलाम पंहिंजे आशिक खे दीदार भी कराइनि था, उनखे हथ मुबारक भी मिलाइनि था। मौलाना साहब उन खां पोइ सारी जिंदगी उन हथ खे कपिड़ो वेड़ींदो हो। कंहिं बि माण्हूअ खे हथ ॾींदो हो त कपिड़ो वेड़े। माण्हू पुछंदा छाजे करे, चए थो अदा छा कयां जो ही हथ मूं रसूलुल्लाह सां मिलायो आ। उन्हीं ज़माने में हिकिड़े मौलवी फतवा लिखी त हिकिड़े पासे सैयद आ पर निमाज़ी कोने, ॿिए पासे वरी गैर सैयद आ, को बरोच आ, को समाट आ, को मुहाणो आ, को माछी आ, को केर आ, पर सैयद न आहे, पर उहो नेक आ। उन्हीं मौलवी फतवा में लिखियो त उन्हीं सैयद खां उहो गैर सैयद भलो आ, छो त नेक आ। समझो था बाबा? फतवा लिखजी वई।
एकड़े मौलवी सही कई, बे मौलवी सही कई, टे मौलवी सही कई, चौथे मौलवी सही कई, 50-60 मौलविन सहियूं कयो। दोस्तो अदीजो, पाण में उन सभनी मौलविन सलाह कई, सभनी जूं सहियूं हिकड़े पासे, पर जेसी ताईं अब्दुल गफूर हमायूनी सही न कंदो फतवा न हलंदी। जेकॾहिं फतवा हलाइणी अथव त हमायूनी साहब वटि वञो, उन्ही खां बि तस्दीक करायो। मौलाना हमायूनी रहमतुल्लाह अलैह जे दरबार में फतवा खणी आया, पाण पढ़ी ॾिसी फरमायो अबा हेतिरनि 50-60 मौलविन सही कई आहे, मुंहिंजे फतवा जी ज़रूरत ई कान्हे का। चयोसीं तव्हां जे सही खां सवा ॿिए जी सही हलंदी कान का, अवां बि ताईद फरमायो। पाण फरमायो जेकॾहिं मूंखां ताईद वठो था त फतवा ग़लत आहे, ग़लत आहे, ग़लत आहे। फतवा मां सही न कंदुसि। साईं भला जे तूं सही न कंदे त सबब त ॿुधाए। कि हाओ अबा सबब ॿुधायां थो। पंहिंजे खलीफ़े खे साईं फरमाइनि था, ओ खलीफ़ा जी क़िबला, वञो हमायून शरीफ़ जे शहर जे ॿाहिरां फलाणे पासे में जेको शिकारी मरी वियो आहे, शिकारी सम्झो था बालेशाही, शिकारी जेको मरी वियो आहे उन जा 2 पुटड़ा आहिनि, हिकिड़ो 8 सालनि जो आहे, ॿियो 10 सालनि जो आहे। उहे 2 पुटड़ा हिते वठी आ त मां मौलविन खे सम्झायां। मुंहिंजा दोस्त 2 बचड़ा उन शिकारीअ जा वठी आया। मौलाना अब्दुल गफूर हमायून रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अब्बा ही जेको नंढड़ो 8 सालनि जो आहे इहो मां रखां थो, ऐं ही जेको 10 सालनि जो आहे हे तव्हां 50-60 मौलवी इन खे वठी वञो। ही जेको नंढड़ो आहे इहो मां तव्हांखे 5-6 सालनि में मौलवी भी करे ॾींदुसि, निमाज़ी भी करे ॾींदुसि, हाजी भी करे ॾींदुसि, रोज़न रखण वारो भी करे ॾींदुसि, नेक सालिह क़ुरान जो हाफ़िज़ भी बणाए ॾींदुसि। 8-10 साल खां पोइ मूंखां ही लहणो अथव, पर ही जेको ॿियो हिन जो भाउ आहे इहो तव्हां 50 मौलवी वठी वञो, इनखे 8-10 साल रहाए इनखे सैयद करे अचो। सुभान अल्लाह। इनखे छा करे अचो? सैयद करे अचो। मौलवी चो साईं मौलवी थी वेंदो, हाफ़िज़ थी वेंदो, आलिम थी वेंदो, कारी थी वेंदो, निमाज़ी थी वेंदो, मुत्तकी थी वेंदो, परहेज़गार थी वेंदो, पर सैयद कोन थींदो। सैयद उहो थींदो जंहिंजे जिस्म में ख़ातून जन्नत जो खून हूंदो। सैयद उहो थींदो जंहिंजे वजूद में मुहम्मदुर रसूलुल्लाह जो खून हूंदो। सैयद उहो थींदो जंहिंजे रग रग में अलीउल मुर्तज़ा जो खून हूंदो। मौलाना साहब फरमायो तो कुरान भी इन्हनि जे लाइ चयो आहे, कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा। ऐ मुंहिंजा मुहम्मद अरबी अवां चई ॿुधायो माण्हुनि खे त मां तव्हां खां कुझु बि सुवाल कोन थो कयां। जेकॾहिं कुझु सुवाल कयां थो त इहो ई सुवाल कयां थो जो मुंहिंजे मुहम्मद करीम जे बचड़नि सां प्यार, माइटनि सां प्यार, किराबतदारनि सां प्यार कजो। पोइ जेकॾहिं तव्हां उन्हनि सां प्यार कयो त मां अल्लाह तव्हां ते राज़ी आहियां। हाणे तव्हां छा था सम्झो बाबा? सैयद जो को मट थींदो? निमाज़ भली, रोज़ो भलो, हज भलो, नेकी भली, सब सुठियूं शयूं, इनखे आउं बुरो कोन थो चवां। इहे बि कम जूं शयूं आहिनि, ज़रूरी आहिनि, पर जेको नबी पाक जो नसब आहे सो इहो सभिनी खां ज़ोर आहे। हिकिड़ो तव्हांखे वाक़ियो हदीस मज़ा ॿुधायां। अब्दुल गफूर हमायूनी वारी ॻाल्हि ते को सुभाणे चवंदो मौलवी साहब ठाही आहे, पर अचो तव्हांखे हदीस ॿुधायां। सलात पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना। अॼु तव्हां माशाअल्लाह मोहब्बत सां वेठा आहियो,
पर सलात भी एड़ी मोहब्बत से पढ़ो जेतिरो न तव्हां जो तवज्जो आहे एड़े सलात से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। तिरमिज़ी शरीफ में आचो सुभान अल्लाह, अबू दाऊद शरीफ में आचो सुभान अल्लाह, ऐं तमाम सीरत के किताबन में भी आहे चो सुभान अल्लाह। सैयदना अलीउल मुर्तज़ा चो सुभान अल्लाह। उनके खुदा तबारक व तआला खातून जन्नत मझा टे फर्जंद अता फरमाया हा। एकड़े जो नालो इमाम हसन, बे जो नालो इमाम हुसैन, टे जो नालो इमाम मोहसन। पर वो इमाम मोहसन नंढड़े हूंदे ही जहान मां लाडाणो फरमाए वियो हो। उन्हीं फातिमत ज़हरा मां शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे एकड़ी न्याणी भी आ जंहिंजो नालो आ बीबी उम्मे कुलसूम। खातून जी न्याणी चो, खातून जी अलीअ जी न्याणी चो चो, खातून जी अलीअ जी हसन हुसैन जी भेण। वाह 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 मुझा सोना नबी तुझे खानदान ता कुर्बान वञा। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह अजीब गाल थो करे पियो। हुजूर जी हिकड़ी हदीसा पाण फरमायो त असहाबी कन नुजूम, मुझा असहाब ईअं अथव जीअं आसमान में सितारा चमकंदा। जमायत मथे निहारो छत सॼी बतन सां चिमके थी, आसमान भी सितारन सां चमकंदो आ। हुजूर से फरमाइन था मुझा असहाब हिदायत जा सितारा, पर मुझा वरी अहल बैत उहे वरी हिदायत जो बेड़ो। जेको मुझे असहाबन जे बेड़े में, मुझे अहल बैत जे बेड़े में चढ़ंदो, पर बेड़ो हलंदो आ समुंड में। रात जो न का उत्तर जी खबर पवे, न का ओभर जी, न का ओलह जी, न का ॾखण जी। ओ रात जे टाइम ते जेके नाखवा हुंदा हन, मलाह हुंदा हन, मीर बहर मुहाणा हुंदा आहिनि, बेड़ी हलाईंदा आहिनि, त रात जो हुनखे दग जी खबर कान पवंदी आ। ऊंदा ही जे करे वरी समुंड भी चारई तरफ पानी पानी हुंदो आ। वो छा कंदा हन जो हुंदा त बेड़ी में हन, पर मथे नजर कंदा हन त ट्रेड़ू काॾे हन, कत्ती काॾे आ, कुतुब काॾे आ, त तरफ जी खबर पवंदी। स्वार छा में हुंदा, बेड़ीअ में छा में हुंदा, पर नजर छा में हुंदी। वो मुझो नबी पाक फरमाए तो जेको मुझे सहाबा वारे हिदायत वारन सितारन में नजर करे, असहाबन वारे सितारन वारे हिदायत वारी रोशनी में नजर करे, ऐं अहल बैत जे बेड़ी में चढ़ी सफर करे, वा बेड़ी मां मुहम्मद वट पहुंची वेंदे। माना बगैर सहाबा जे रहनुमाई जे, आई बगैर अहल बैत जे बेड़ीअ जे कहीं भी मानू मंजिल मकसूद ते नथो पहुंचे। जेको चवे त मां मंजिल मकसूद ते हिदायत वारे रस्ते ते हला, ओ अहल बैत जे बेड़े में चढ़े, पर नजर वरी सहाबा वारे सितारन में करे। हाणे सहाबी छा थिया, सितारा चओ बाबा। सहाबी छा थिया, ऐं अहल बैत छा थियो, आला हज़रत जो रूह तड़पी पियो। फरमाए तो अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल। तो अहल सुन्नत जो बेड़ो पार आ, छाजे करे जो असहाबे रसूल नजम है। असहाबे रसूल छो त असहाब रसूलुल्लाह जा ये सितारा हन, पर वरी अगते नाव असां चवंदा आहियूं कश्ती या बेड़ी, पर उर्दू हिंदी ज़बान में बेड़ी खे चवंदा आहिनि नाव। छा चवंदा आहिनि उनखे,
नाव अक्तान बुदो जब आला हजरत रहमतुल्लाह अलैह फरमाइन था अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल नजम है और नाव है इतरत रसूलुल्लाह के नजम है और नाव है इतरत रसूलुल्लाह की देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की। अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल नज्म है और नाव है इतरत रसूलुल्लाह की। अगते फरमाए तो वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ जेको चवे तो मुखे रसूलुल्लाह जी परवाह काने मां पाण ही वेंदुसि चए तो वो दोज़खी आहे। वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की देखनी है हशर में इज्जत रसूलुल्लाह की। हजरत उमर अली से वटि हली आयो ॻाल्हि खे पूरो कया अली से के चई सोना अली चई जी तो वटि संग आ केड़ो उम्मे कुलसूम खातून जी न्याणी तुझी भी न्याणी आ खातून जी भी न्याणी आ तो अञा परणाई भी कान्हे पर मंगाई भी कान्हे मंगणो चलो जे आ त ठयो पर मंगणो भी तो कोन कयो आ बालग हाणे थी आ हाणे मुंहिंजी मर्ज़ी आ त इहो संग मुखे ॾे। हज़रत अली फरमाइनि था प्यारा उमर तूं त हाणे हयाती ज़िंदगीअ मां बि मोटियो आ जवानी खाई मोटियो आ अॻ में बि तोखे ॿ घर वारियूं आहिनि अॻ में भी तोखे बचड़ा आहिनि तूं छाजे करे शादी तो करे। हजरत अली मुर्तज़ा शेरे खुदा के चवे तो प्यारो उमर फारूक ओ अदाली तू पान शाहिदा जे केड़ी गाल जो जे मुझे नबी पाक फरमायो कुल्लु हसबिन व नसबिन मुनक़तिउन इल्ला हसबी व नसबी मुझो नबी पाक फरमाइंदो आ त हर एक माण्हूअ जी मिट्री ऐं माइट्री ख़त्म थी वेंदी आ कटजी वेंदी आ पर मां मुहम्मद जो हसब ऐं नसब ऐं रिश्तेदारी क़यामत में भी कान कटबी। अली जो हाओ मां शाहिद आहियां मुझे हबीब जी हदीस आ जे मां नबी पाक जो असहाबी भी आहियां नबी पाक जो खलीफो भी आहियां नबी पाक जो उम्मती भी आहियां हुजूर पाक जे खानदान में मथे कुरैशिन सां मिलंदो भी आहियां पर महबूब सां बराहे रास्त मिट्री गंढण जे लाइ मुंहिंजी मर्ज़ी आ त इहा प्यारी जेका रसूलुल्लाह जी ॾोहटरी आ हज़रत उम्मे कलसूम मुंहिंजे निस्बत में इंदी मुझे निकाह में ऊंदी त मां उमर जो बराहे रास्त मुस्तफा सा रिश्तो हुंदो इहो हिन दुनिया में भी कम ॾींदो त क़यामत में भी कम ॾींदो। मां बस इनी
बी मुखे वाकई जरूरत काने, शादियों भी आहिनि, पुटड़ा भी आहिनि, ऐं हाणे जवानी खां भी मोटियो आहियां, पर रुगो इन्ही जे करे चवां थो त रसूलुल्लाह सां पंहिंजी निस्बत गंढियां। तू अली आ, जेकॾहिं मुंहिंजो मुतालबो क़बूल करी। अली मुर्तज़ा अखियूं पूरे बंद करे पाण फरमायूं, अदा अबू उमर मूंखे अॼो की हिकिड़ी रात जी मोकल ॾे, छाजे करे त इन्ही जी अम्मा गुज़ारे वई आ। ख़ातून जन्नत चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ हुज़ूर खां 6 महीने पे गुज़ारे वई आ। इन्ही उम्मे कुलसूम जो वारिस त मां आहियां, पर उनखे 2 भाउर भी आहिनि, हसन ऐं हुसैन जहिड़ा। अॼु मूंखे रात छॾ त मां पंहिंजे बचड़नि सां सलाह करे तोखे सुबुह जो वर्दी ॾियां। इहा ॻाल्हि सुठी, पंहिंजे रिश्तेदारी जे लाइ ख़ानदान सां मशवरो करणु ज़रूरी आहे। हज़रत उमर चो ठीकु आहे। रात जो अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे पुटड़नि सां सलाह करे ॻाल्हि ॿुधाई आहे। वाह सोना हसन, वाह सोना हुसैन, तव्हांजो फ़ैसिलो। बई पुटड़ा हज़रत अली मुर्तज़ा खां पहिरियां पुछनि था, बाबा तुंहिंजी मर्ज़ी कहिड़ी आहे? अली मुर्तज़ा फरमाए थो, बाबा तव्हां सां बि सलाह करणी आहे, पर मुंहिंजी बि मर्ज़ी आहे त उमर सां माइटी कजे। हसनैन करीमैन रज़ियल्लाहु ताला अन्हुमा ॿई ॼणा पंहिंजे बाबे साईं खे फरमाइनि था, बाबा इन्हीअ खां वधीक ॿियो कहिड़ो रिश्तो थींदो जो नबी पाक ख़ुदि फरमायो आहे, लौ कान बादी नबियन लकान उमर। मां अल्लाह जो आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद में ॿियो को नबी थियण वारो कोन्हे को। पर जेकॾहिं को नओं नबी अल्लाह खे मोकिलणो हुजे हा, ऐं कुदरत जे कानून में इहो सिलसिलो हलणो हुजे हा, त रसूलुल्लाह फरमान था मूंखां पोइ उमर खे नबी बणायो वञे हा। या रसूल अल्लाह, या अली मुर्तज़ा, ओ असांजा बाबा, असां हसन हुसैन ॿई रादी आहियूं। तूं भली बीबी उम्मे कुलसूम जो रिश्तो अली मुर्तज़ा खे चवनि था तूं उमर फारूक खे ॾे। सुबुह जो उथी करे हज़रत उमर ॾे न्यापो मोकिले थी, उमर तोखे मुबारक हुजे, तोसां मां रिश्ते ॾे जे लाइ तयार आहियां। अल्लाह या रसूल अल्लाह, हक चार यार जमदस्तगी रहमत जिंदाबाद जिंदाबाद मुर्दाबाद। सभी पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। उनी प्यारी न्याणीअ जो हज़रत उमर सां निकाह बि थियो आहे, पुट बि ॼाओ आहे, जंहिंजो नालो हज़रत ज़ैद रखियो वियो आहे, ज़ैद बिन उमर, जेको बीबी फातिमतु ज़हरा जे न्याणी सगोरी हज़रत उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु ताला अन्हा जे पेट मां पैदा थियो। मुंहिंजा दाहिया तव्हां चवंदे बि मुल्ला इहा ॻाल्हि कंदा आहिनि, मुल्ला आम करे वरी माण्हू झटपट फतवा ए मुल्ला था चवनि। हाणे से काॾे हो सैयद ऐं हो काॾे उम्मती, तव्हां बि चवंदा हूंदव अबा हो सैयद हो उम्मती, पर तव्हांखे एॾी बेवकूफ़ी आहे, एॾी बेवकूफ़ी आहे, तव्हां खां एॾी ग़लती थींदी आहे, एॾी ग़लती थींदी आहे जंहिंजी का हद कान्हे का। ख़ुदा जो कसम आहे, सैयद रसूलुल्लाह जा उम्मती आहिनि। उम्मत जी माना है जेको रसूलुल्लाह ते कलमो पढ़े। उम्मती छा के चइबा जेको रसूलुल्लाह ते ॾाढे छा। हज़रत अली ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कोन चयो हो, खातून जन्नत ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कान चवंदी ही, या हज़रत हसन हुसैन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कोन चवंदा हा, चवंदा हा। पोइ जेकॾहिं कलमो पढ़ंदा हा त कलमे वारे सैयद खे बि उम्मती चइबो, होॾो खणी माइट चइबा ॿी ॻाल्हि आहे, लेकिन उम्मती सैयद बि आहिनि, तूं असां बि उम्मती आहियूं।
बाक़ी वाह जो तव्हां सैयदनि सां भला बाबा हे सैयद आहे उम्मती थोरो आहे सैयद आहे उम्मती न आहे कढोसि ग़रीब खे उम्मत मञा उम्मत मां कढियो त बाक़ी छा बचो अल्लाह शल हिदायत नसीब फरमायो सैयदनि सां ख़ैर ख़्वाही कयो त मञणो पए त सैयद रसूलुल्लाह जा उम्मती हाणे तव्हां चवंदो साईं उम्मती ऐं सैयद कीअं मौलवी था ॻाल्हियूं कोन अचो त पुछूं सिंध जे वॾे वली शाइर खां जेको आशिक़ हो ऐं नालो हो सूफ़ी सचल सरमस्त ओ त मुलो कोन हो ॻाल्हायो बाबा ॻाल्हायो सूफ़ी सचल सरमस्त चओ चओ ओ त मुलो कोन हो न हो त ख़ुदा जो वली हो ॿियो आशिक़ बि हो सूफ़ी बि हो चवे तो है दामाद अली दा उमर कलसूम बीबी दा शोहर है दामाद अली दा उमर दामाद माना न्याणो छा ॾाढे चओ दामाद माना फारसी में भी चेबो आहे उर्दू जुबान में इसका दामाद है दामाद माना न्याणो चवे तो है दामाद अली दा उमर कलसूम बीबी दा शोहर साख सच्ची में भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ सचल भी गाल अड़ी तो जो साख सची मथे ते साख रखो तो गाल कया साख सच्ची मैं भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ चो चो यार दी डाढ़े डाढ़े यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ बरदी तह दिल बरदी हाँ मां त रसूलुल्लाह जे दर जो पखाली यार दी घड़ोली भर दी हाँ घड़ोली माना घड़ोली भरिया तो माना मां पखाली रसूलुल्लाह जे दरवाजे जो पखाली आहियां दिल बरदे दर्दी बरदी हाँ बरदी माना बानी मां त बानड़ी आहियां पर चए तो मुरीद अब्दुल कादर जीलानी जो आहियां पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधे जजे टुटन जंजीरा पीर पीरा मुर्शिद मीरा नाम गिधे जजे टुटन जंजीरा कामिल मुर्शिद कर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ यार दी घड़ोली भर दी हाँ मुझा दोस्तों असां अहले सुन्नत वारा रसूलुल्लाह जे दर जा गुलाम असहाबन जा गुलाम अली जा गुलाम अली जे बच्चन जा गुलाम क़यामत ताईं सैयदन जा गुलाम कदई भी सैयद जी बेअदबी न कजा पर जे सैयद चोई त भंग पीऊ त न पी जा सैयद चवे त अलम खोड़ ओ न खोड़ जा सैयद चवई त बाबा मुसा हली सुल्फीअ खे सूटा हण उहे चवण न कजा बेअदबी न कजा चो साईं तो जो कम तो सा बाकी मां तो जो अदब इन्ही जे करे कयां तो जो तो सैयद आ आई जेको सैयद जी निस्बत खे न सुञाणंदो सो अंधो आ चो छाहे ॾाढे चो छाहे हिकिड़ो वाक़ियो तव्हां खे ॿुधायां बगदाद जो शहर आहे शाम जो टाइम आहे ॿ हिकिड़ा भाउर सैयद सगोरा मुसाफ़िरती बगदाद में आया पुछा कंदा वतन बाबा का ओता कॾसियो असीं मिसकीन आहियूं सैयद आहियूं मदीने खां आया आहियूं असांखे अॻिते वञिणो आहे शाम थी वई आहे राति रहूं पोइ सुभाणे ॾिठो वेंदो सभिनी चयो ही रहिसा नवाब आहे मुस्लमान आहे ओता कवा
वारो आहे इन जी ओ ताक़त ईंदे वेंदे मुसाफ़िर रहंदा आहिनि तव्हां बि वञो तव्हांखे रहाईंदो उहे ॿई शहज़ादा ख़ातून जन्नत जा बचड़ा उन रईस जे ओ ताक़त विया सिज बुॾ चढ़ में आ उनखे चयूं बाबा असां सैयद आहियूं असांखे राति रहाए उन्हीअ जो निभाग अलाए छा क़िस्मत फिटी चवण लॻो जे सैयद आहियो त शुजरो ॾेखारियो छा ॾेखारियो शुजरो चइबो फलाणो पुट फलाणे जो फलाणो पुट फलाणे जो फलाणो पुट फलाणे जो फलाणो पुट बाक़ाइदे लिखियल हूंदो आहे हिकु ॿ टे पींदी उहा वञी पीढ़ी मिलंदी आहे नबी से बाबा ॾिस असां नबी से सां मिलियल आहियूं इहो शुजरो अथव हुन चयो असांखे कहिड़ी ख़बर त को तो जहिड़ो चंडरो मोहे पवंदो शुजरो मुसाफ़िरी में थोरो खणी हलबो आहे असां सैयद आहियूं रहाए त तुंहिंजी मर्ज़ी जे न रहाए त मुल्क मौला तंग नेस्त पाए फ़क़ीरां लंग नेस्त अलाह जो मुल्क घणो ई खुलियो पियो हलो हलो अहिड़ा खोड़ सैयद सॾाइण वारा मानर माननि जे पुठियां सैयद सॾाईंदा वतन मां वटि ईअं त शुजरो हुजेव तरह हलो ॿई ॿाहिरि निकिता मायूस पराओ देश सर्दी जी राति हिकिड़ो यहूदी उतां वञे पियो उन ॾिठड़ा हिकिड़ा नंढड़ा मासूमड़ा मायूस ॾिठई बीर अबा केरु आहियो सैयद आहियो छो मायूस आहियो राति रहणी आहे हिन असांखे वॾेरे पंहिंजे उताक मां तड़े छॾियो आहे उन यहूदी चयो मां यहूदी आहियां मुसलमान कोन आहियां पर मुशरिक कोन आहियां हराम बि कोन खाईंदो आहियां हज़रत मूसा जो उम्मती आहियां हलाल खाईंदो आहियां अल्लाह के वहदहू ला शरीक मञींदो आहियां पर तव्हांजे नाने मुहम्मद जी बि इज़त कंदो आहियां जे अॼु मुंहिंजे घर हलो त मां तव्हांजी महिमानी करण जे लाइ तयार आहियां मुंहिंजा दोस्तो हुन चयो ठीकु आहे उहे ॿई शहज़ादा पंहिंजे घर वठी वञे थो पियो राति जो पंहिंजी ज़ाल खे चयाईं मुसलमाननि जे नबीअ जी औलाद आहिनि अॼु जेके बि भला ताम उहे तयारु कर भले खां भला थाम उहे कढ भले खां भला बिस्तरा विछाए अॼु असांजो भाग बणियो आहे जो अल्लाह जे आख़िरी नबीअ जा बचड़ा असांजा महिमान हुन पंहिंजे बच्चन ॿारनि समेत अहल बैतन ॾाढी इज़त कई मानियूं खाधा पीता बिस्तरा हंध ॾेई सुम्हारे छॾियईं ऐं ज़ाल खे चई अॼु सुम्हणो कोन्हे अॼु सॼी राति वेही हिननि जे मथां पहरो ॾियणो हाणे अहल बैत सुम्ही पिया पोइ यहूदी ज़ाल मुड़ुस सूदो वेठो आहे पोइ मुसलमान वरी पंहिंजे घर मुछ वठी सुतो पियो हुजे ख्वाब पियो लहे वो केर चो मुसलमान ओ जे अहल बैत तड़िया वो सुतो पियो हुजे ख्वाब पियो लहे छा पियो ॾिसे त क़यामत थी वई आहे शख्स वेठो आहे ऐं माण्हुनि जी कतार आहे उन कतार मां बाह खां वठंदो जन्नत ॾे मोकिलींदो पोइ छा कई इहा छा आहे जी जन्नत आहे या कतार छाजी आहे चई जन्नतनि जी कतार आहे इहो जन्नत जे दर ते केरु वेठो आहे चई जंहिंजो नालो आहे अबुल कासिम मां राति हिकिड़े किताब में पढ़ियो त हुज़ूर जा नाला 400 नाला आहिनि उनमें हिकिड़ो नालो अबुल कासिम बि आहे अबुल कासिम इन जी माना कहिड़ी आहे जेको क़यामत जे ॾिहाड़े जन्नत विरहाईंदो रसूला जन्नत तुझसे और जन्नत से क्या निस्बत वहाँ भी दूर हो तो सा जन्नत जो पढ़ो वास्तव तुझसे और जन्नत से क्या निस्बत मुनकर दूर हो छो दूर हो हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह के हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह के जन्नत खपेव अरे सब चओ हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह के हम
रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। उन्हीं ओता कवारे जे तड़िया हा उन जो तो मां भी मुसलमान आ भला मां पंहिंजी सिफ़ में बि आ मांखे भी जन्नत में मोकिलींदो साईं मां भी मुसलमान आ कलमो पढ़ींदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। दर ते जो ते जन्नत कतार में जो बीठो अञा जो खणी निहारे त ॿ माण्हू छॾे टियों माण्हू उहो पाड़ेसरी यहूदी भी बीठो आ। जागो था केर बीठो आ ओ यहूदी बीठो पाड़े जा सुञाणदा हिन चयो बड़ा इहो यहूदी जो छा जन्नत में पाण ई नबी से कढी छॾियुसि ॿाहिरि। मुझे हबीब पाक जी ज़ात वट जिए जो यहूदी पहुतो दिसण में यहूदी आ सुञाणेस तो यहूदी आ हबीबन करीमन बाह का वठी करे जन्नत में मोकले छॾियो। ही हैरान थियो ब माण्हू विच ते हा उहे भी लंघिया जमल हिन जो वारो आयो तमल रसूलुल्लाह इन के बाह का झले जो केरा केरा जैसे मुसलमान आया पाण फरमाइनि था शुजरो ॾेखार छा ॾेखार चई वो मुंहिंजा साईं मां त 7 पीढ़ियों मुसलमान आहियां हे अॻियां 2 माण्हू छॾे टियों माण्हू इहो त यहूदी आ मुंहिंजे पाड़े जो आ अवां त उन खां शुजरो ई कोन पुछो मूंखां था पुछो पिया। नबी से फरमायो हुनखे मुझे बचड़न का शुजरो हुन कोन पुछो मां भी कोन तो पुछा। इन यहूदी मुझे बचड़न का शुजरो कोन पुछो मां भी कोन तो पुछा। तोखे शुजरे पुछण जी आदत आ तॾहिं तो तोखां शुजरो पुछा। दाह निकरी वई जागी पयो ॾिसे त खट खां हेठि किरियो पियो आ समझी वियो त मूंखे धक्को किथां लॻो आ। तू ऑफिसर हो जी वॾो अबा मास्टर हो जी हेड मास्टर हो जी लेक्चरार हो जी को ऑफिसर हो जी वेठे वेठे हिन हुकूमत में ओचितो तू सस्पेंड थी वञे बदली थी वञे चवंदे यार फलाणे धक्को हयो आ वो जो तुझो मुखालिफ हो ॻाल्हायो छा चवंदे मूंखे कंहिं धक्को हयो आ फलाणे छो त मूंखे इन्ही सां दुश्मनी आ अॼुकल्ह इन जी हुकूमत आ हले थी अॼु इन्हीअ मूंखे बदली करायो आ या सस्पेंड करायो आ सभु को सम्झी वेंदो आ त हुनखे बि सम्झ पई त ही जेको मूंखे राति धिको मिलियो आ जन्नत खां ऐं हेठि वञी किरियो आहियां इहो धकु मूंखे लॻो आ जो मूं 2 अहल बैत राति मोटाया हा। पर उनखे ख़बर ही त काथे टिकियल हन हमरा सुबुह उस आधी रात जो उथियो तकड़ो तकड़ो सिधो यहूदी जे दर ते ठक 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 यहूदी निकरी आयो रोब के तो सैयद चोर आया तो जो छा वञे असां मुसलमान आहियूं असां जाहन असां जे नबी जाहन मूंखे मोटाए ॾे मां वठी वञा। यहूदी जो अदा तोखां महल वई तोखां महल वई तू अंधो थे कोन सुञातई हाणे ॾिसी आयो आ इन्हनि जे सदके मूंखे राति रसूलुल्लाह जन्नत ॾे मोकिले छॾियो आ। जो तू भी पाण भी ॾिसी आयो आ ख्वाब में ॾिठुई त मूंखे रसूलुल्लाह जन्नत में मोकिलियो ऐं तोखे धिको ॾेई छॾियई हाणे मूंसां टिड़ टिड़ न कर मां भी मुसलमान आहियां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मुझा दोस्त मुझे सोने नबी के गैरत इंदी आ चो तवा का पुछा तो सुनियो अवा जो केड़ो अकीदो आ रसूलुल्लाह के असा जे अमलन जी खबर आहे या ना आहे ॾियो खबर असा जे अमलन जी साईं के खबर
आहे न। पोइ जेकॾहिं तूं महबूब जे आल सां, आले रसूल सां, अहले बैत रसूल सां दुश्मनी कंदे या अदब न कंदे या पाण खे चवंदे मां निमाज़ी आहियां वधीक आहियां, हे बेनिमाज़ी आहे, घटि आहे, ख़ुदा जो कसम आहे तोखे कुझु कोन मिलंदी, ख़ाली आहे, ठिकर आहे, ठिकर जो ठिकर आहे, कुझु बि तो वटि कोन्हे को। असांखे त जो कुझु मिले थो सो रसूलुल्लाह जे बचड़नि जे सदके मिले। मुंहिंजा दोस्तो सुणो, हुसैन जो ज़िक्र थी वञे। पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही अजमईन। सवे हदीसूं हिकिड़े पासे, सवे फज़ीलतूं हिकिड़े पासे, सवे ॻाल्हियूं हिकिड़े पासे। मुंहिंजे महबूब जी हिकिड़ी हदीस इमाम हसन हुसैन जे लाइ हिकिड़ी काफ़ी आहे। मुझो मदीने जो अमीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था, अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहल जन्नह। ओ दुनिया वारो बुधी छजो, मुझो प्यारो हसन ऐं मुझो प्यारो हुसैन, ये बई जना जन्नती जवानन जा क़यामत में सरदार हुंदा। माना जन्नत में ताजदार हुंदा। चो चो छा हुंदा? सरदारन के ताज पातल हुंदो आ। सोहणो हसन हुसन ऐं सोहणो हुसैन इंशाअल्लाह ताला पाण मोमिन रसूलुल्लाह जे सदके जन्नत में हलंदासूं। चो आमीन, चो आमीन। महबूब जे सदके, कंहिंजे सदके बाबा? महबूब जे सदके जन्नत में हलंदासूं। वो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जेके आहिनि न, उहे चवनि था सदको त मुंहिंजो हूंदो, पर सार संभार तव्हांजी हसन हुसैन कंदा। ऐं ॿई जन्नती जवाननि जा, ॾाढे ॿई जन्नती जवाननि जा सरदार हूंदा। अदा जेको जन्नती जवाननि जो सरदार हुजे, इन फज़ीलत खां मथे ॿी कहिड़ी फज़ीलत आहे? हुजूर करीम जी ज़ात बाबरकात इहे भी फरमाईंदा हा, रिहान तैय, ये ॿई ॼणा हसन ऐं हुसैन मां मोहम्मद करीम जे लाइ गुल हन, गुल छा आहिनि? मुझा दोस्तों अदीज़ो, कदी हसन कुले ते चढ़ंदो आ, कदी हुसैन कुले ते चढ़ंदो आ। सोने नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पांजे बचन के कुले ते सवार कंदो आ। मां समझा थो जंहिं महबूब करीम जे कुल्हन ते नबूवत जो बारा, बिनी जहानन जो बारा, उन्हीं महबूब करीम अलैहिस्सलाम पांजा बचड़ा कुल्हन ते वेहारे उम्मत के सबक दिनो आ। ओ उम्मतियो, तवां मुझे बचड़न सा प्यार कयो, मां इन्हनि जे सदके तवां सा प्यार कंदुसि। करबला में हुसैन कुर्सी ला वियो हो, ॾाढे ॻाल्हायो। हकीकत में असांजो मुल्क जेको आहे हिनमहिल तमाम नाज़ुक दौर मां गुज़री रहियो आहे। ऐं ही ॾिहाड़ो असांखे सबक थो ॾिए इत्तिहाद, इत्तिफ़ाक़ ऐं मुहबत ऐं ॿधी जो। तंहिंजे करे मां अॼु तव्हांखे का बि अहिड़ी ॻाल्हि कोन ॿुधाईंदुसि जो कंहिं ॿिए मज़हब वारनि, फ़िरके वारनि खे मौक़ो मिले ऐं चवनि त बाबा अॼोके ॾिहाड़े बि असांखे मुफ़्ती ॻाल्हायो आहे। मां ॻाल्हायां कोन थो, हुसैन जो शान बयानु कयां थो, पर मां रुगो एतिरो तव्हां खां पुछां थो त हिकिड़ी पार्टी आहे, उहा चवे थी त हुसैन नाहक ते हो, ऐं असां अहले सुन्नत वारा चऊं था त हुसैन हक़ ते हो। हू था चवनि त हो कुर्सी जे लाइ, इक़्तिदार जे लाइ सियासी जंग लड़ण वियो हो। असां था चऊं त हुसैन न को इक़्तिदार जे लाइ वियो हो, न को सियासी जंग लड़ण वियो हो। हुसैन खे मुंहिंजे सोहणे नाने रबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ो त सर्टिफिकेट ॾेई छॾियो त हुसैन तूं क़यामत ताईं जन्नती जवाननि जो सरदार आहे। पोइ जेको पाण दुनिया में सरदार आहे, दुनिया जी हुकूमत अॼु आहे त सुभाणे खटियो, पर अॼु यज़ीद जो नाले वठण वारो केरु कोन्हे। अॼु हुसैन जा करोड़े मुस्लमान नाले वठण वारा मौजूद आहिनि, आहे या न आहे?
किरोड़े मानुन जे दिल में हुसैन जिंदा। इमाम शाफई रहमतुल्लाह ताला अलैह अहले सुन्नत वल जमात जो इमाम आ, सुन्नी उनके पांजो पेशवा मञीदा हन। उन्हीं जो तव्हां के शेर बुधाया अहल बैत जे बारे में। वो जुमे जो टाइम थे तो वो दुआ करे खैर जी घुरंदासे। हाणे वरी सलात पढ़ो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। चओ सुभान अल्लाह। अगे साल मां तव्हां खे 10 मुहर्रम ते हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती जो शेर ॿुधायो। अॼु वरी तव्हां खे इमाम शाफ़ी जो शेर थो ॿुधायो। चवे थो, या अहल बैतिल नबी हुब्बुकुम फिल कुरआन अनज़लहू। सुभान अल्लाह। मौलवी माना समझिया तो ठरी पिया, वरी तव्हां खे ॿुधाईंदुसि तव्हां ठरी पवंदो। या अहल बैतिल नबी हुब्बुकुम फिल कुरआन अनज़लहू मल्लम युसल्लि अलैकुम फला सलात लहू। शाफी रहमतुल्लाह अलैह फरमाइल था, ओ मुझे सोने नबी करीम जा अहल बैतो, अवां जी मुहब्बत अल्लाह पाक कुरान में फर्ज कया। अवां जी मुहब्बत अल्लाह कुरान में सभई चो, या अहल बैतिन नबी हुब्बुकुम फिल कुरआन अनज़लहू। अल्लाह पाक अवां जी मुहब्बत फर्ज करे 7 आसमानन खां भी मथां अल्लाह नाज़ुल करे कुरान में लिखी आ त रसूल करीम जे अहल बैत जी मुहब्बत फर्ज आ। छाहे अगते मल्लम युसल्लि अलैकुम फला सलात लहू। इमाम शाफी तो चवे, मुखां जेकॾहिं तव्हां पुछो त मां फतवा थो ॾियां, ओ नबी पाक जा अहल बैतो, जेको तव्हां ते सलात न पढ़ंदो उन जी निमाज़ ई कान थींदी। नमाज उन्हीं जी थींदी आ जेको मुस्तफ़ा जे अहल बैत ते नमाज में दुरूद पढ़ंदो आ। पढ़ंदा हो न, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन कमा सल्लैत अला इब्राहीम वाला आल इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आल इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। अल्लाह जे हबीब सेखारियो आ, पूरी रूह ज़मीन जा मुसलमान पढ़ंदा हन। वो थोड़ो इख्तिलाफ आ, के था चवन त या सलात पढ़ण मुस्तहब आ, के था चवन या सलात पढ़ण सुन्नत आ, के था चवन या सलात पढ़ण वाजिब आ। वरी इमाम शाफी जहिड़ो बुजुर्ग चयो तो मुखां पुछो, मां तो चवां त फर्ज आ। चाहे जेसी ताईं नबी ऐं नबी जे आल ते सलात न पढ़ंदे तुझी निमाज न थींदी। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, मां सम्झां थो त इन्ही खां वधीक ॿी का ताज़ीम आहे कान। निमाज अल्लाह जी इबादत आ। चओ चओ निमाज, बुलंद आवाज़ सां निमाज अल्लाह पाक जल जलालु मनोल पंहिंजी इबादत में महबूब जे बचड़नि ते ऐं महबूब ते सलात पढ़ण खे फर्ज़ करार ॾेई छॾियो। इन खां वधीक ॿी कहिड़ी फज़ीलत आ? मुंहिंजा दोस्त, उन्हीं हुसैन खे कहिड़ी ज़रूरत आ जेको यज़ीद जे बादशाही में अखियूं विझे। यज़ीद शराबी, छा हो बाबा? यज़ीद ज़ानी, रिछ कुत्ता विढ़ाइण वारो,
नमाजुन के कज़ा करण वारो मुझा दोस्तों एतरे कदर अल्लामा सिबते इब्न जौजी रहमतुल्लाह अलैह मशहूर तारीख़ जो किताब आहे मिरअतुज़ ज़मान तारीख़ जो किताब आहे उन्हीं में लिखियो आहे त अहिड़ो बेहया हो जो नशे जी हालत में उन्हनि औरतुनि सां भी ज़िना कंदो हो जन औरतुनि सां निकाह करणु हराम आहे। ज़मान तारीख़ जे हवाले सां लिखे थो पियो त यज़ीद शराब त पीअंदो हो नमाज़ूं त क़ज़ा कंदो हो रिछ कुत्ता उठ घोड़ा भॼाईंदो हो शरारतनि जा कम कंदो हो इंतिहाई ज़ालिम हो पर उन ज़ालिम एतिरा भी कम कया ज़िनाऊं कयईं ऐं मदीने पाक जहिड़े शहर में 3 ॾींहं 3 रातूं क़त्ल आम कराई जंहिंमें 10,000 माण्हू मारिजी विया उन 10,000 माण्हुनि मथां 3,000 रसूलुल्लाह जा असहाबा। चओ सुभान अल्लाह। अंदाज़ो कयो एड़े ज़ालिम एड़े बागी एड़े बेदीन एड़े गंदे मानू जी हुकूमत में हुसैन छो नजर विझे। हुसैन के तो रसूलुल्लाह एड़ी बादशाही दिनी जो क़यामत जे दिहाड़े जन्नतन जो सरदार हो। ताजे करे इन्ही दावा करण वारा कूड़ा आहिन ऐं ज़ाहिर जेके चवन था त बज़ाहिर हुसैन के शिकस्त मिली आ पर असां था चऊं त न बज़ाहिर भी हुसैन खटियो आ। चओ हुसैन बज़ाहिर भी शिकस्त खाधी आ त यज़ीद खाधी आ। ताजे करे असां जो इहो अक़ीदो आ त इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। कत्ले हुसैन असल में मर्गे यजीद है माना हुसैन जो शहीद थियणो यजीद जे लाइ मौत आ। कंहिंजे लाइ मौत आ? कंहिंजे लाइ मौत आ? हुसैन शहीद थियो हुसैन जी शहादत मौत कंहिंजो आ। कत्ले हुसैन असल में मर्गे यजीद है। इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद। अदा हुसैन का जो मुकाबलो कयो चो शराबीअ जो ॾाढे जो कंहिंजो मुकाबलो कई बेनमाज़ीअ जो कंहिंजो मुकाबलो कई बेदीन जो कंहिंजो कई। असांखे हुसैनियत सबब कहिड़ो थीजे असांखे हुसैनियत इहो सबब थी त अॼु बि तव्हां मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा रखो। अवां भी बागी ज़ालिम बेदीन बेनमाज़ी इस्लाम जा दुश्मन बे हया जेके शरीयत पाक जा ज़ाहिरी मुखालिफ़न उन खां परे रहो। क़यामत में तव्हां मां हुसैन सां गॾु हूंदो। अल्लाह से ईश्वर तव्हां असांखे सचो हुसैनी बणाए। तव्हां असांखे अल्लाह ताला शुहदाए करबला जे सदके दीन जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। हाणे हिकिड़ी आख़िरी हिकिड़ा शेर जो बैत चई पोइ तव्हां खां दुआ घुरां पोइ सुन्नत पढ़ूं ऐं उन खां बाद में पोइ ॿियो प्रोग्राम भी आहे उहो तव्हांखे ॿुधाइबो। मुंहिंजो हिकिड़ो नज़रियो आहे जीअं दा ॿुधो मुंहिंजो नज़रियो। इस्लाम आहे जिंदा सदको हुसैन जो। चओ सुभान अल्लाह। इस्लाम आहे जिंदा सदको हुसैन जो। सभई 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 ओरिया ॿाहिरां सभई चओ इस्लाम आहे जिंदा सदको हुसैन जो। इस्लाम आहे जिंदा सदको हुसैन जो। ही डायरी साहब मुझो पाड़ेसरी आहे असांजो घर आमो साम्हूं। हाणे इन जो चवणो न कंदुसि त वरी भतु न खाईंदो मुंहिंजो। तंहिंजे करे इन जी फरमाइश ते तव्हांखे हिकिड़ी हदीस हुसैन शान ॿुधायां। चओ चओ इस्लाम आहे जिंदा सदको हुसैन जो। इस्लाम आहे जिंदा
सदको हुसैन। मुझा दोस्तों अजीजो हिकड़े रिहाड़े मदीने जे शहर मदीने जे शहर मां मदीने जो शहनशाह पियो अचे। नबी पाक अलैहिस्सलाम घिटड़ी में आया। उते ॾिठो हिकिड़ो नंढड़ो ॿारड़ो आ जंहिंजा कपड़ा मिट्टीअ में भरियल आहिनि, मथड़े में वारड़े में मिट्टी आ, मुंहं ते मिट्टी आ। रांद ॿार जीअं खेॾंदा आहिनि, रांदड़ी वेठे कजई कुर्बान वञा ॿिन्ही जाननि जे सरदार तां। पाण रस्ते में हलंदे उन ॿारड़े जे भर में वेही उन जे मथे खे बि छंडियऊं, उन जे कपिड़नि खे बि छंडियऊं, उन जे मुंहं खे बि साफ़ करे मुस्तफ़ा हुन जे पेशानी खे बोसा ॾिना। अबू बकर हैरान आ, उमर हैरान आ, उस्मान हैरान आ, सब सहाबी हैरान। पुछन था या रसूल अल्लाह ही केरा हिन जो एडो भाग थियो आ जो तवां हिन जा कपड़ा भी छंडिया हन, मुंह भी छंडियो आ, वार भी छंडिया हन, अवां हिन के पाक साफ करे हिन के वरी चुम्मियूं भी ॾेई रहिया हो, छा सबब आ? पाण फरमाइन था हिकड़े ॾिहाड़े मूं ॾिठो हो तो मुझो सोहणो हुसैन मदीने जे गलीअ मां वयो पे, ही ॿारड़ो हुसैन जे पेरनि वारी मिट्टी खणी चुमे रहियो। हिन नंढड़े ॿारड़े खे मुंहिंजे हुसैन सां मुहब्बत हुई। हज़रत हुसैन आली मक़ाम जे पेरनि वारी मिट्टी खे पंहिंजे अखियुनि ते रखे पियो। पोइ मां मुहम्मद खे उहो प्यारो आ जेको हुसैन जो प्यारो आ, जेको हज़रत हुसैन सां प्यार कंदो आ उन सां मां मुहम्मद प्यार कंदो आहियां। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत जो अक़ीदो ही हुसैन जो प्यार आ। अल्लाह से हुसैन जे प्यार जे सदके तव्हां जूं असां जूं दुआऊं क़बूल करे। या अल्लाह बीमारनि खे शफ़ा अता फरमा, या अल्लाह कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा, या अल्लाह बे औलादन के साले औलाद अता फरमा, या अल्लाह असांखे सोने हुसैन जी मोहब्बत नसीब फरमा। शुहदाए करबला जे सदके असां जूं दुआऊं क़बूल फरमा। या अल्लाह ही जेका जुमले जमात हमेशा मोहब्बत वारी ईंदी आ, अज जुमे ते मुहर्रम जे करे तमाम वरी घणा आया हन, मौला उन सभिनी जा बेड़ा पार फरमा, सभिनी के विख विख जो सवाब अता फरमा। असांखे सोहणे हुसैन आली मक़ाम जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। या इलाहुल आलमीन पांजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके हिन मस्जिद के मदरसे के आबाद फरमा। ही असां जो प्रोग्राम 10 मुहर्रम वारो असांजे शहर जा दोस्त असां सां खुली दिल सां ताउन कंदा आहिनि। या अल्लाह जंहिं बिन हुसैन जे लंगर में हिस्सो वरतो आ तांजा बेड़ा पार फरमा। या अल्लाह उन जी माली ऐं जानी मदद फरमा। ऐं ही समूरो जेको इंतज़ाम हूंदो आ सो असांजे मदरसे जा नंढड़ा तालिबुल इल्म कंदा आहिनि। मौला इन मुंहिंजे तालिबुल इल्मनि खे सचो हुसैनी बणा, इनखे हुसैनीअ सां मुहब्बत नसीब फरमा, इन खां दीन ऐं इस्लाम जी वज़ीद ख़िदमत क़बूल फरमा। दोस्तो दुआ घुरो, हिकिड़ो मुंहिंजो भेणायो आहे, मुंहिंजा दोस्तो वीचारो बीमार आहे, उनखे तकलीफ़ आहे, उनजे लाइ दुआ कयो। अल्लाह ताला उनजो नालो आहे अहमदीन ख़ान, दुआ कयो अल्लाह उनखे शफ़ा नसीब फरमाए, अल्लाह ताला उनखे सेहत अता फरमाए, अल्लाह ताला उनखे कामिल तंदुरुस्ती अता फरमाए। अॼु बि दुआ घुरो जंहिंजे घर में बीमारी आहे अल्लाह सभिनी जूं बीमारियूं दूर फरमाए, जंहिंजे घर में का मुसीबत आहे अल्लाह दूर फरमाए, जंहिंजे घर में का